फज़ैल बिन अयाज़ बदनाम धाड़ेल हुयो। गोठ जो घेरो कयो, अगे टोला निकरंदा साथियुनि खे घाटनि ते गिटनि में बीहारई, पाण अचे मस्जिद जे गेट ते बीठो, सभु जमायती वॾेरा ताजर मस्जिद में नमाज़ पिया पढ़नि। फज़ैल दरवाज़े ते बीह रहियो त ॿाहिरि निकिरनि त सभिनी खे गॾु अगवा कया। नमाज़नि जो ख्याल कयईं। इमाम आयत पियो पढ़े, अलम यानि लिल्लज़ीना आमनू अन तख़शा क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह। उहो वक़्तु कॾहिं ईंदो जो ईमान वारनि जूं दिलियूं अल्लाह जे ख़ौफ़ जे करे नरम थींदियूं। फज़ैल जे हथ मां तलवार किरी पई। जवाब में चई, भला या अल्लाह, हो वक़्तु अची वियो। हिकिड़ी आयत अदब सां ॿुधाई, जेको दाड़ेल हुयो वक़्त जो वलीउल्लाह बणिजी वियो। वो बिश्र हाफ़ी शराबी हो। हिकिड़ी राति एतिरो शराब पीतनि जो घिटीअ में किरी पियो। रात जे पोएं पहर में होश आयुसि। हिकिड़ो पन्नो हुन ते अल्लाह जो नालो लिखियल हुयो। खणी करे अखियुनि ते रखियई त अल्लाह जो पाक नालो आ। अदब सां वञी अलमारी में रखियई। अल्लाह के बिशराफी जी अदा एडी वणी वई जो रब शराबनि जे कतार मां कढी वलियनि जे कतार में बीहारी। वो जुनेद मल हुयो। हिकिड़े सैयद जो अदब कयई। चई, हाणे हिनखे मल में मां कीअं दसियां। जुनेद वीचारो पाण किरी पियो मल में। अल्लाह के उनजी अदा एडी वणी वई जो जुनेद मल, जुनेद बगदादी बणिजी वियो, कादरी सिलसिले जो अॻवान बणिजी वियो। वो जुनेद जमशेद नाचू हुयो। सॼी सॼी रात नाच कंदो हो। शराब पी करे ॿियनि खे भी नचाईंदो। पर तबलीग जमात वारा, अल्लाह वारा, इन्हनि जे ज़ारे थोड़ी सी हमारी बात सुनो। हम दीन के लिए निकले हैं। 5 मिनट कंधो हेठ करे इन्हनि जी ॻाल्हि ॿुधई। अल्लाह खे उनजी अदा एडी वणी वई जो जुनेद जमशेद जेको सॼी सॼी रात नाच कंदो हो, ओ साॻो जुनेद जमशेद सॼी रात मुसल्ले ते बीही रोई करे रब खे मञाईंदो। सॼी दुनिया में अल्लाह ई अल्लाह जे रसूल जी तारीफ़ कयई। पछाड़ी में यार जो मौत भी अल्लाह जे रस्ते में थी। जनी अदब तनी नसीब, बेअदब बेनसीब। अदब कंदासीं, थोरो वक़्तु वेहंदासीं, झोलियूं खाली खणी आया आहियूं, बड़ा मज़ा मिला। बेअदबी भी कंदासीं त सवाब जे बजा गुनाह। असां अदब न कयूं त केरु कंदो? दायो उन लधो मोती, न समझो तो शायद कोडीअ जो मङियो। उन मोती के कोडी जो मङियो समझी गॾा जे गिची में 250 जो गॾा करोड़ जो मोती। हिकिड़े सोनारे जो ॾिठो त गॾा जे गिचीअ में मोती ॿधो पियो आहे। दाए गिची अदा इहो मङियो ॾींदे? चई, आओ ॾींदुसि। घणे में? जेतिरा पैसा ॾी हुन 5 रुपया कढी दायो मोती लाए ॾिनो सोनारे। सोनारे उनखे धोई चिलकाए चिमकाए कपा में वेड़े दबड़ीअ में सांडे रखियो त मोती ठकाव ॾेई करे भॼी पियो। ऐं मोती भॼी पए त उनजी क़ीमत न हूंदी आहे, छो त शीशो आहे, गंढिबो ई कोन्हे। तो सोनारे मोतीअ खे जोड़े बेहया उते गॾा जे गिचीअ में ॿधो पे। रात ॾींहं धिकाई धूणा उते कोन भॻे। बेहया मां त तोखे चिलकाए चिमकाए कपा में वेड़े सांडे पियो रखिया, तोखे हया न आयो जो इते भॼी पे।
तो मोती जुबान हाल असां चयो, अरे बेहया मां या बेहया तू, बेहया उन गदा वारे खे त मुंहिंजे क़दुर ऐं क़ीमत जी ख़बर ई कान हुई। हुन त मूंखे कोडीअ जो मङियो समझी करे गॾ जे गिचीअ में बधो। तोखे त बेहया ख़बर बि हुई त मां किरोड़नि जो मोती आ, पोइ बि मुंहिंजी 5 रुपया क़ीमत कयो। तो मुंहिंजो क़दुर न कयो, इन जे करे मां ॾुख में भॼी पियुसि। त नौठा रोज़ा जा मुस्लमानो उन्हनि पागिल भीलनि कोलनि वांगुरु खे क़ुरान जो करो क़दुर, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे ॻाल्हियुनि जो करो क़दुर। हू त न अल्लाह खे मञनि, न असांजे मिठे नाले वारे मोहम्मद मुस्तफ़ा खे मञनि, न क़ुरान खे मञनि। असां त रब जा बाना मोहम्मद मुस्तफ़ा जा ग़ुलाम ऐं नौकर। क़ुरान असांजे दिल जी खुराक ऐं अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि पई हले, क़ुरान जी ॻाल्हि पई हले। ऐं असां इहे टप ॾेई बिना इजाज़त जे, बिना मजबूरीअ जे उथी वञूं, पोइ असां जहिड़ो बेहया दुनिया में कोई कोन्हे। सही थो चवां? तव्हां त क़दुर कयो, जेको उथे इजाज़त बिना इजाज़त जे न उथो। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। तो फरमाई, दुनिया जा इंसानो तव्हांजी हयाती पोख वांगुरु अथव। जीअं ज़मीन साॻी हूंदी आहे पर पोख मटबी रहबी आहे, ईअं ई दुनिया जो जहान, दुनिया जो चरखो साॻो पियो हलंदो, पर तव्हां मटबा रहबो, सदाई न हूंदो। हिकिड़ो फ़क़ीर हुयो, दरवेश, वञे पियो रस्ते सां, ॾिठई त हिकिड़ो बंगलो आहे, ॿाहिरों खट पई आहे, मथनो विहाणो पेरनो रली। वीचारो असां वांगुरु सफ़र जो थकायल, खट जो खाली ॾिठई त सुम्ही पियो, निंड अची वियसि। थोरी देरि खां बाद बंगले जो मालिक वॾेरो आयो, ॾिठई त हिकिड़ो पहिनूं फ़क़ीर खट ते सुतो पियो आहे। सुभाणे खां पकड़े रुगो वञी करे चई, सड़े ही को मुसाफ़िर खानो आहे छा, जो सॼो ॾींहुं पिनी वरी हिते सुता पिया हो। त उन दरवेश रोई करे चयो, मुंहिंजा रईस मां त मुसाफ़िर खानो सम्झो। वॾेरे चयो, न बाबा, ही मुसाफ़िर खानो न आहे, मुंहिंजो बंगलो आहे, मुंहिंजी औताक आहे। मुसाफ़िर खाना वञी रोडनि ऐं रस्तनि ते ॻोल्ह। त उन दरवेश चयो, मुंहिंजा रईस, भला तोखां अॻु में हिन बंगले में केरु रहंदो? चई, बाबो। भला बाबा खां अॻु में चई, ॾाॾो। भला ॾाॾा खां अॻु में चई, पर ॾाॾो। फ़क़ीर चयो, पोइ तुंहिंजो पीउ, तुंहिंजो ॾाॾो, तुंहिंजो पर ॾाॾो किथे आहिनि? उन्हनि खे वठी आ त मां उन्हनि खां पुछा कयां त ही बंगलो आहे या मुसाफ़िर खानो आहे? त रईस रोई करे चयो, यार उहे त सभु मरी विया, केर बि ज़िंदा न आहे। तो उन दरवेश मुस्कुराए करे चयो, इन जे करे त मां चयो ही मुसाफ़िर खानो आहे। ओ मुंहिंजा वॾेरा, जॾहिं तुंहिंजो पीउ हिते कोन रहियो, तुंहिंजो ॾाॾो हिते कोन रहियो, तुंहिंजो पर ॾाॾो हिते कोन रहियो, रईस तूं बि हिन बंगले में कोन रहंदे। 3 ॾींहंनि खां बाद तुंहिंजो सफ़र बि अञा अॻिते आहे, मां बि 2-3 मिंट आराम करे हलियो ईंदुसि। यार, ही बंगलो न आहे, औताक न आहे, ही सॼो जहान मुसाफ़िर खानो, सॼो जहान। कोई रौनक बल गया पखियां दी, कोई छोड़ के शीश महल चलिया। के त कखावन घरनि में बि खिलंदा पिया वतन,
छपर नहीं छनुन में भी खुशियों जा मल्हाइनि के त शीशनि जा मालात किरोड़नि जा बंगला छॾे वञी कारी क़ब्र में पिया। कोई पलिया नाज़ ते नखरा विच कोई रेत गरम ते थल चलिया। किंजा त कुत्ता भी गोश्त पिया खाइनि, कुकुड़ भी बादाम अखरोट पिया खाइनि। कि वेचारा रात जे गभे जे ला परेशान वार रब तुझी कुदरत जा फैसला। कोई भूल गया मकसद आवन दा, कोई करके मकसद हल चलिया। कि कुकड़न जी मेल कुत्ता नहीं रिछ जी बच्चा, डांदा नहीं गरन जी गोए ते, शराब खानन में जिना खानन में मस्त। के आधी रात जो मुसल्ले ते बिठा प्यादा रोन मन रब राजी थी। कोई भूल गया मकसद आवन दा, कोई करके मकसद हल चलिया। इथे हर कोई फरीद मुसाफिर है, कोई अज चलिया कोई कल चलिया। हर कोई मुसाफिर आगा अपनी मौत से कोई बशर नहीं। सामान 100 बरस का पल की खबर नहीं। सामान त 100 साल जो तैयार कयो। जमीन त 60 साल जी उम्र में 50 साल मुकाते ते वरती आ। जगह त एडी मजबूत रही आ जो 50 साल ताईं मरमत जी जरूरत न पवंदी। पर जिंदगी ते एतिरो भी भरोसो कोन्हे त वाइद खां पोइ घर पहुचंदासीं। आएगा के यकीन। फला ताजल अलैहिम इन्नमा नउद्दु लहुम अद्दा। अगे दाड़े न चिट्ठी लिखंदा असांजे सिंध जे वॾेरनि चिट्ठी लिखंदा। चिट्ठी जो मज़मून हूंदो असांखे तुंहिंजे बंगले जी ख़बर आहे, कहिड़ी कॉलोनी में तूं रहंदो आहे। असांखे तुंहिंजे गाॾी जे नंबर जी भी ख़बर आहे त कहिड़ी गाॾी ते तूं सफ़र कंदो आहे। असांखे तुंहिंजे रोड ऐं रूट जी भी ख़बर आहे, कहिड़े रस्ते सां ईंदो आहे। असांखे तुंहिंजे बच्चनि जी भी ख़बर आहे, कहिड़े स्कूल में तुंहिंजा बच्चा पढ़ंदा आहिनि। 10 लख 20 बोस्कीअ जा वॻा, 30 राडो घड़ियूं फलाणी जाइ ते ॾेई, न त महिमान। ये चिट्ठी लिखंदा। अल्लाह से मिसाल तशबीह को पाका रब भी यही तो फरमा फला ताजल अलैहिम इन्नमा नउद्दु लहुम अद्दा। खबरदार मत ये समझो तो रब बेखबरा। अल्लाह से फरमायो मां रब के हर शे जी खबर अथव। या भी मुझे खबर आ त न उठारो जे कड़े होटल ते सजो ॾींहुं ड्रामा ऐं फिल्मूं ॾिसंदा हो। या भी मुझे खबर आ त कड़े वॾेरे जो ओताक में सजो ॾींहुं ताश ऐं पत्ता जुआ रांदि खेॾंदा हो। या भी मुझे खबर आ त कड़े साहब जे बंगले में तव्हां शराब नोशी कंदा हो। कराची जे कड़े होटल ते तव्हां बदमाशी कंदा हो। पर अल्लाह से फरमा इन्नमा नउद्दु लहुम अद्दा। मां रब खे इहा भी ख़बर अथव त तव्हांखे मानी जा गिरह केतिरा नसीब थींदा। तव्हांजे मानी जा गिरह भी मां ॻणिया आहिनि, तव्हांजे पानी जा ढुक भी मां ॻणे छॾिया आहिनि। पर लक़द अहसाहुम व अद्दहुम अद्दा। मां रब तव्हांजे पसाहन खे भी ॻणे छॾियो आहे त केतिरा तव्हांजा पसाह थी विया आहिनि, केतिरा पसाह बाक़ी था। वला तहसबन अल्लाह गाफिलन अम्मा यामलु ज़ालिमून। रब फरमायो मां रब खे गाफिल न समझो। मत ये समझो तो रब के का खबर काने। असांजी मर्ज़ी आहे जीअं वणे तीअं पिया कयूं। हर शइ जी रब खे ख़बर।